أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي قل لأزواجك إن كنتن تردن الحياة الدنيا وزينتها فتعالين أمتعكن وأسرحكن سراحا جميلا وإن كنتن تردن الله ورسوله والدار الآخرة وإن كنتم تردن الله ورسوله والدار الآخرة فإن الله أعد للمحسنات منكن أجرا عظيما صدق الله العظيم صلاة الصبح اللهم صل على سيدنا ومولانا محمد عبدك ورسولك ونبيك وحبك وحبيبك وصفيك وخليلك صلاة دائمة بدوام ملكك وباقية ببقاء ملكك عدد خلقك ورضا نفسك ومداد كلماتك وزنة عرشك لا منتهى لها دون علمك وكذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى الملائكة المقربين وعلى عبادك الصالحين أجمعين وبارك وسلم मुझे अजीज दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्लाह ताला जल शानु जी मेहरबानी थी है जैं अवाए असांखे हिन पाक महफ़िल में पंहिंजे पाक कलाम जे ॿुधण जे लाइ पंहिंजे दीन जी ॻाल्हियुनि खे सम्झाइण जे लाइ गॾिजी करे वेहण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे अल्लाह ताला जल शानहू असांजो गॾिजी वेहण क़बूल फरमाए
अवां असांखे दीन जी सही सम्झ नसीब फरमाए। सही सम्झ दीन जी जो क़ुरान में नालो हिकमत आहे ऐं हदीस में नालो फ़िक़्ह आहे। दीन जी सही सम्झ माण्हू पंहिंजे नफ़े नुक़सान खे सम्झे दुनिया में बि आख़िरत में बि। इन जो नालो क़ुरान करीम में आहे हिकमत। छा बाबा? हिकमत। हिकमत माना सम्झ, सियाणप, दानाई। यु'तिल हिकमत मन यशाअ व मन यु'तल हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा व मा यज़्ज़करु इल्ला उलुल अलबाब। अल्लाह ताला हिकमत अता फरमाईंदो आहे, माना दीन जी सम्झ अता फरमाईंदो आहे जंहिंखे चाहे। वमन यु'तल हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा। जंहिंखे इहा दीन जी सम्झ अता थी उनखे खैर कसीर मिले, तमामु घणो खैर, तमामु घणी भलाई अता थी। वमा यज़्ज़करु इल्ला उलुल अलबाब। पर नसीहत पिराईंदा सम्झ वारा। मन यु'तल हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा। जंहिंखे हिकमत मिली तंहिंखे खैर कसीर मिलियो। इहो क़ुरान 83 पारे में सूरह बक़रा जी पछाड़ी जी ऐं हदीस पाक में थो अचे मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन। क़ुरान करीम में चाहियो त जंहिंखे हिकमत अता थी वई उनखे खैर कसीर मिले, घणो खैर मिले। हदीस पाक में थो अचे मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन। अल्लाह ताला चए माण्हूअ सां भलाई जो इरादो कंदो आहे, खैर ॾियण जो इरादो कंदो आहे। युफ़क़्क़िहु फ़िद्दीन। अल्लाह ताला उनखे दीन जी फ़िक़्ह, दीन जी सम्झ नसीब फरमाईंदो आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था फ़क़ीहु वाहिद। फ़क़ीह हिकिड़ो फ़क़ीह, हिकिड़ो फ़िक़्ह वारो, दीन जी सम्झ, दीन जे सही इल्म वारो माण्हू। फ़क़ीह वाहिद अशद्दु अला शैतान मिन अल्फ़ आबिद। शैतान खे 1000 नेक सूफ़ीअ खां, बुज़ुर्ग खां हिकिड़ो दीन जी सम्झ रखण वारो माण्हू वधीक ॾुखियो लॻंदो आहे। अल्लाह ताला जल शानहू दीन जी सम्झ अता फरमाए। थोड़ी घणी दीन जी सम्झ हर मुसलमान खे आहे।
समझ आहे तॾहिं त तौहीद मञी, समझ आहे तॾहिं त रिसालत मञी, समझ आहे तॾहिं त सुन्नत वारो रस्तो इख्तियार कई, जन्नत वारो रस्तो इख्तियार कई, समझ आहे तॾहिं त कलमो पढ़ी। इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फ़िक़्ह जी तारीफ़ हीअं था फरमाइनि, मारिफ़तु नफ़्स मा लहा व मा अलैहा। पंहिंजे नफ़े ऐं नुक़सान खे सम्झणु इहा फ़िक़्ह। दुनिया ऐं आख़िरत में कहिड़ी शइ मुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहे, कहिड़ी शइ नुक़सानकार आहे, इहा सही सम्झ था थी वञे, इहा फ़िक़्ह। हाणे मूंखे ॿुधायो त फ़िक़्ह भली शइ थी कि न ढिली शइ? चओ बा। जेके माण्हू फ़िक़्ह जे नाले खां नफ़रत कनि, उहे अकुल जा सम्झ जा दुश्मन चइबा कि न चइबा? उन्हनि जहिड़ो ॿियो चरियो ॿियो कहिड़ो चइबो जेको फ़िक़्ह त न हुजेसि, सम्झ त न हुजेसि, पर सम्झ जे नाले खां ई चिड़े। सम्झ त न हुजेसि पर सम्झ जे नाले खां ई चिड़े, अहिड़ो निभागो ॿियो कुझु चइबो। पोइ सम्झ जा इलाही दर्जा आहिनि। पाण खे अल्लाह ताला सम्झा था फरमाए, इहा बि हिकिड़ी सम्झ आहे। पाण खे ख़बर पए, इहा हिकिड़ी सम्झ आहे। पर जे ख़बर न पए त ख़बरदार जे कॾ हलिजे, इहा बि सम्झ आहे। हिकिड़ो आहे त रस्ते जी वाक़फ़ियत पाण खे हुजे, ॿी ॻाल्हि आहे त जिते ख़बर न हुजे त ते ख़बरदार जी ॻाल्हि मञिजे। रस्ते जी ख़बर पाण रखे, महिनत सां सही मालूमात हुनखे मिले, दीन जे मामले में बारीक ॻाल्हियूं बि हुनखे मालूम थियनि, दीन जे मामले में हुनखे मुजतहिद चइबो आहे। ऐं जेको समझदार जी ॻाल्हि मञे, हुनखे मुक़लिद चइबो। महिनत सां सही दीनी ॻाल्हियूं दलाइल सां मालूम करणु, हुनखे इज्तिहाद चइबो। ऐं समझदारनि जी ॻाल्हि खे मञणु, हिनखे तक़लीद चइबो। इज्तिहाद हूअं चइबो आहे महिनत खे, दीन जी इहा महिनत जो मसाइल जा दलाइल मालूम हुजनि, हिनखे इज्तिहाद चइबो। ऐं तक़लीद हूअं चइबो आहे हार पाइण खे। कलादो चइबो आहे हार खे। बुखारी शरीफ़ में हदीस आहे, अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो कलादो गुम थी वियो त नबी पाक अलैहिस्सलाम लश्कर खे तरसायो, हुनजी ॻोल्हा कयूं। पाणी कोन हो, ज़रूरत पेश आई, तयम्मुम जो आयतूं नाज़िल थियूं, तयम्मुम जो हुकुम नाज़िल थियो त पाणी न आहे त ख़ैर आहे, तयम्मुम करे ऐं इबादत करियो। ख़ूब ॻोल्हियो वियो पर कलादो न लथो, हार न लथो। जंहिंमहिल उठ खे उथारियो त उन उठ जे हेठां उहो हार पियो। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻोल्हायो पए त जाई पाई ॻोल्हायो पे कि न मिड़ई छा हो? ॻाल्हायो, जाई पाई ॻोल्हायो पे, सचपच ॻोल्हायो पे न। ॻोल्हियो पुट ॻोल्हियो, पाण बि ॻोल्हनि पिया, साहबा बि ॻोल्हनि पिया। पोइ जिथे हार पियो हो, जे उतां जी ख़बर हुजे त ॻोल्हाइबो। हर जाते हाज़िर ऐं हर जाते नाज़िर जंहिंजी नज़र वञे, ऐं हर शइ खे हर वक़्तु ॼाण वारी हिकु ज़ात रब। अल्लाह ताला ॼाणाए त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आसमान जूं ख़बरूं, आसमाननि खां मथे जूं ख़बरूं ॿुधाइनि था।
ज़मीन जूं ख़बरूं ऐं ज़मीनुनि खां हेठि जूं ख़बरूं ॿुधाइनि था पर जे अलाह न ॼाणाए त जंहिं उठ खे विहारियो अथऊं उन उठ जे हेठां हार पियो आहे ख़बर नथी पए जेसिताईं अलाह न ॼाणाए तेसिताईं ख़बर नाहे अलाह ॼाणाए त ख़बर पए थी हर शइ खे हर वक़्तु बिना ॼाणाइण जे ॼाणण वारो हिकु अलाह ख़ैर इहा ॻाल्हि अची वई अर्ज़ पे कयूं त अम्मा आयशा जो क़लादो गुम थी छा बाबा क़लादो माना हार क़लादो माना हार पोइ के माण्हुनि खे भुलाईंदा आहिनि मूं वटि हिकिड़ा सुवाल खणी आया चए थी क़लादो त पटे खे चइबो आहे तव्हां छा चओ क़लादो हार खे चइबो आहे क़लादो त पटे खे चइबो आहे उहो त कुते जी गिची में विझबो आहे तकलीद माना पटो पाराइण क़लादो पाराइण त क़लादो त पटे खे चइबो आहे जेको कुते खे पाराइबो आहे तव्हां था चओ हार खे चइबो मूं चयो क़लादो चइबो आहे उन शइ खे जेका गिचीअ में पाइण जी हुजे पोइ हर को पंहिंजी मुनासिबत सां माना कंदो कुते खे पटो पाराइबो माण्हूअ खे हार पाराइबो असां माण्हुनि वारी माना कंदासीं ॿिनि जी आहे मर्ज़ी माण्हू त माण्हुनि वारी माना कंदा न जॾहिं पाराइण वारो माण्हू हुजे पाइण वारो माण्हू हुजे त माना माण्हुनि वारी कबी बराबरि इहा ॻाल्हि आहे त जेका बि शइ गिचीअ में पाइजे उनखे चइबो आहे क़लादो हो जे बकरीअ खे आहे त गानी हूंदी जे कुते खे आहे त पटो हूंदो जे माण्हूअ खे आहे त हार ख़ैर अर्ज़ कयूं त दीन जी सम्झ खे फ़िक़्ह चइबो आहे उन जा दर्जात हिकिड़ी ॻाल्हि आहे त पाण खे दलाइल मालूम हुजनि पाण माण्हू माहिर हुजे जे पाण माहिर नाहे त माहिर जे कढ लॻे माहिर कानून जे ताबे हूंदो आहे कानून खे सम्झंदो आहे उहो कानून जे टकर में न हूंदो आहे मुजतहिद ईअं आहिनि जीअं जज हुजनि बैरिस्टर हुजनि वकील हुजनि कानून जा माहिर हुजनि तव्हां जे पाण कानून ॼाणो था त ठीकु आहे जे न त पोइ वकील वटि वेंदव जज वटि वेंदव कानून सां टकर वठण जे लाइ न पर कानून जे तशरीह जे लाइ त क़ुरान सुन्नत कानून आइम्मा मुजतहिदीन इन जा माहिर आहिनि सवाली उन्हनि ॾे वेंदा आहिनि त असांखे अमल सम्झायो इन कानून ते इन जे लाइ न वेंदा आहिनि त क़ुर सां टकर सेखारियो हदीस सां टकर सेखारियो क़ुरान करीम में हिकिड़ा मसाइल आहिनि जेके ज़ाहिर हीअं नज़र था अचनि ॿिया मसाइल ढकियल आहिनि उहे टोबनि खे मालूम थींदा जिते पाण आहियूं हिते पाणी आहे पर को खूह खोटरे त निकिरे न जंहिं खूह खोटण जा औज़ार कोन्हनि खोटरे नथो महिनत नथो करे उहो कंहिं खोटियल खूह ते वञी पाणी पीअंदो खूह खोटरींदड़ जेको हूंदो आहे उहो पाणी ठाहींदो आहे की न ज़ाहिर कंदो आहे चओ खूह खोटरींदड़ उहो पाणी ठाहींदो आहे या ज़ाहिर कंदो आहे ज़ाहिर कंदो आहे ईअं इमाम मुजतहिद माना महिनत कंदड़ मुस्तंबित माना खोटरींदड़ मुजतहिद महिनत कंदो आहे दीन जे मसइले खे ज़ाहिर कंदो आहे ठाहींदो न आहे हाणे जंहिं खूह खोटियो नालो त खणी हुनजो थींदो फलाणे जो खूह फलाणे जो खूह फलाणे जो खूह पर छा पाणी उनजो ठहियलु आहे ॻाल्हायो न
पानी अल्लाह जो रखियल आहे, हिन महिनत करे ज़ाहिर त मसाइल जेके क़ुरान में हदीस में लिखल आहिनि खोटे करे महिनत करे टोबन ज़ाहिर कया। दीन जी समझ फिक़ह जिन खे अल्लाह ताला नसीब फरमाई। जीअं खूह खोटींदड़ जे नाले थी थो वञे त आहे फलाणे मौलवी साहब जो, फलाणे पीर साहब जो, फलाणे वॾेरे जो, फलाणे चौधरीअ जो खूह, ईअं हीअ महिनत जिन कई आहे उन्हनि जे नाले ते मनसूब थी वेंदा आहे। इमाम आज़म अबू हनीफ़े जी फ़िक़ह, हे इमाम मालिक जी फ़िक़ह, हे इमाम शाफ़ई जी फ़िक़ह, हे इब्न हंबल जी फ़िक़ह, हे ईअं मनसूबा जीअं खूह मनसूब हूंदा आहिनि। जीअं पाणी होॾे हुननि जो हथ जो ठहियल न हूंदो आहे, ईअं हेॾे दीनी मसइला हिननि जे हथ जा ठोकियल ठहियल न हूंदा। अर्ज़ पे कयूं त सम्झ जा ॿ दर्जा आहिनि। हिकिड़ो दर्जो इहो आहे त पाण खे दलाइल मालूम हुजे, ॿियो दर्जो इहो आहे त समझदार जी कट लॻे। या माण्हू रस्ते जो ॼाणूगर हुजे या रस्ते जे ॼाणूगर जी कट लॻे। या त माण्हू पाण समझे या समझ वारनि जी ॻाल्हि ॿुधे मञे। मलाइक जंहिं महिल कब्र में उतारे सुवाल था कनि, मोमिन खां सुवाल कयूं मर रब्बुका, रब केरु थी चए रब्बी अल्लाह। मन नबीयुका, नबी केरु थई चए नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह। मां दीनु का, दीनु कहिड़ो थी चए दीन अल इस्लाम। हुनखे चवनि था तूं आराम कर, ॿिए खे वञी उतारनि था। पुछनि था तूं ॿुधाए मन रब्बु का, चए हाय हाय ला अदरी। मन नबीयुका, नबी केरु थी चए हाय हाय ला अदरी। बुखारी जी हदीस पढ़ा। मां दीनु का, दीनु कहिड़ो थी चए हाय हाय ला अदरी। मां तक़ूलु फी हाज़ा रजुल लज़ी बुइथ फीकुम। हे जवान जेको तव्हां ॾे मोकिलियो वियो हो उनजे बारे में तुंहिंजो चवणु छा आहे? हाय हाय ला अदरी, हाय हाय मूंखे त ख़बर ई कान्हे। पोइ मलाइक उनखे मारनि बि था, चवनि हीअं था ला तले त वला दरे, ला तले त वला दरे। न को कंहिं ॿिए समझदार जे कढ लॻे, न को पाण दीन सम्झी। ला तलई तलायतुल तुलुवन, मुक़दम ऐं ताली हूंदा आहिनि ॿ जुमला, माना कढ लॻण। ला तलई त न त कंहिंजे कढ लॻे, वला तरे त न वरी पाण ई सम्झे। माना मलाइकनि जी मार खां बचण जा, कब्र में पादरनि खां बचण जा बरसता आहिनि। या त पाण खे दीन जी समझ हुजे या समझ वारनि जे कढ लॻे। या मुजतहिदा त बचंदो या मुक़ल्लिदा त बचंदो, ॿिया मोचड़नि में मरी वेंदा। उम्मत में बचण जा ॿ तबका आहिनि बस। या त दिरायत हुजे, पाण खे समझ हुजे दीन जी, इज्तिहाद हुजे, या वरी उन्हनि दीनदारनि समझदारनि जे कढ लॻे उन्हनि जी ॻाल्हि मञी। وللذين كفروا بربهم عذاب جهنم وبئس المصير اذا القوا فيها سمعوا لها شهيقا وهي تفور تكاد تميز من الغيظ كلما القي فيها فوج سألهم خزنتها الم ياتكم نذير قالوا بلى قد جاءنا نذير فكذبنا وقلنا ما نزل الله من شيء ان انتم الا في ضلال كبير وقالوا لو كنا نسمع او نعقل ما كنا في اصحاب السعير। जहन्नमी जहन्नम में जो वञनि था उते था चवनि लो कुन्ना नस्माउ,
او نعقل ما كنا في اصحاب السعير لو كنا نسمع او نعقل ما كنا في اصحاب السعير जेकर ॿुधूं हा या सम्झूं हा त जहन्नमी न थियूं हा या ॿुधूं हा या सम्झूं हा इहो ॿुधण माना मञणु आहे असांजी ॻाल्हि ॿुधे ई नथो हिन जी ॿुधंदो आहे हे चवेसि हिन जी ॻाल्हि ॿुधंदो आहे माना मञींदो आहे हे त कंहिंजी ॿुधंदो ई कोन हिनखे छा कंदो माना मञींदो ई कोन لو كنا نسمع او نعقل ما كنا في اصحاب السعير जेकर ॿुधूं हा या सम्झूं हा त जहन्नमी कोन थियूं हा बाहि में कोन पऊं हा لو كنا نسمع او نعقل या त ॿुधूं तकलीद वारा हुजूं हा या इज्तिहाद वारा हुजूं हा या मुज्तहिद हुजूं हा या मुक़ल्लिद हुजूं हा या दीन जी सम्झ रखण वारा पाण हुजूं हा या दीन जी सम्झ सम्झदारनि जे कढ लॻण वारा हुजूं हा त जहन्नमी न थियूं हा मुंहिंजा दोस्त जहन्नम खां बचण जा इहे ॿ रस्ता आहिनि हिकु इज्तिहाद ॿियो तकलीफ़ उम्मत जे लाइ इहे ॿ रस्ता आहिनि नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ां उस्ताद मोकिलींदा हुआ बाबा तव्हांखे जेको बि मसइलो पेश अचे हिन खां पुछो जीअं चवे तीअं अमल कयो जंहिंखे मोकिलींदा हुआ हुनखे दुआ फरमाए छॾींदा हुआ हुनखे सेखारींदा हुआ पुट हीअं फ़ैसिलो कजांइ ॿियनि खे चवंदा बसि जीअं हे फ़ैसिलो करे तीअं तव्हां मञिजो जेके मोकिलींदा हुआ उहो मुज्तहिद हूंदो हो जेके मञींदा हुआ हुन खां दलील न पुछंदा त ईअं छो नबी साईं जो फरमायल हो हिन जी ॻाल्हि मञिजो बसि मञींदा हुआ इहो बिना सुवाल दलील जे मञणु हिनखे तकलीफ़ चइबो आहे शरीयत में हुजे त हिनखे तकलीफ़ चइबो आहे सम्झ में अचे थी ॻाल्हि हर मरीज़ खे हक़ न आहे जो चवे त हे टिकी छो खावां हे छो न खावां हे कैप्सूल छो खावां हे छो न खावां दवा भला हू नथो हुजे ही छो जीअं डॉक्टर जे साम्हूं हर मरीज़ इहो सवाल नथो करे सघे अहिड़े नमूने सां मुश्तहिद जे साम्हूं हर मुख़ल्लिद इहो सवाल नथो करे सघे हा हीअ ॻाल्हि ज़रूर आहे त वञिजे डॉक्टर ॾे कूड़े ॾे न वञिजे खोटारे ॾे न वञिजे हुजे माण्हू वाकई मुश्तहिद वटि ईअं न जंहिंखे दीन जी सम्झ कुझु ई कान्हे उल्टो सुल्टो जेको आहे सो कंहिं किताब जो तर्जुमो हितां हुतां यादि कयो वेठो आहे तव्हां सम्झो त वॾो शेखुल हदीस आहे वॾो मुश्तहिद आहे हे हर ॻाल्हि हदीस में ॿुधाईंदो जंहिंखे ख़बर पाण बि न हुजे उहो तव्हांखे छा ॿुधाईंदो आहे ख़ुदि को मस्त कहिड़ा रब हुजे वाकई हकीम हुजे वाकई डॉक्टर मरीज़ वञे हुन वटि पोइ हर दवा जो दलील न पुछंदो हुजे वाकई मुश्तहिद हुनजे कढ लॻे हुन खां दीन सिखे पोइ हर मसइले जो दलील भल न पुछे इन एतमाद ते त हे जेका ॻाल्हि ॿुधाईंदो अल्लाह जे रसूल जी ताबेदारी ॾिस डॉक्टर कीअं सुञाणंदो आहे सनद त कूड़ी बि मिली सघे थी हे सुयूं शीशूं त कूड़ा बि रखी था वेहनि अकाई बि रखी था वेहनि जेके वाकई डॉक्टर आहिनि मशहूर मारूफ़ मञियल दुनिया में इलाक़नि में उहे चवनि था त हा हे वाकई डॉक्टर आहे इहो डॉक्टर मञियल आहे हकीम जंहिंखे मञनि उहो हकीम आहे तबीब जंहिंखे मञनि उहो तबीब आहे डॉक्टर जंहिंखे मञनि उहो डॉक्टर आहे जंहिंखे इल्म वारा मुहद्दिस फुक़हा उहे पाण मञनि त मुश्तहिद आहे उहो वाकई मुश्तहिद हूंदो आहे पोइ ॿिया पंहिंजी जाइ ते पर असांजो तालुक जंहिं इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि सां आहे उनजो इज्तिहाद इन दर्जे ते आहे जो इमाम शाफ़ी जहिड़ो मुश्तहिद थो फरमाए त अन्नास कुल्लुहुम इयालुन अला अबी हनीफत फिल फ़िक़्ह त दीन जी सम्झ में माण्हू अबू हनीफे जी आक है इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दौर में तो फरमाए माण्हू इमाम आज़म अबू हनीफे जी आक आहिनि फ़िक़्ह जे मसइले में दीन जे मामले में अल्लाह ताला हुनखे एॾी सम्झ ॾिनी आहे जो
हिन दौर में जेके उलमा आहिनि इहे उन जा बच्चा सूं उन दौर में तो फरमाए अॼु जी ॻाल्हि न आहे। त मां अर्ज़ु कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण मोकिलींदा हुआ इलाइक़े में जाथों वारनि कलमो पढ़ियो उन्हनि ॾे उस्ताद मोकिलींदा हुआ उनखे फरमाईंदा पुट तूं फ़ैसिला हीअं कजांइ सेखारे छॾींदा हुननि खे चवंदा हुआ जीअं हे फ़ैसिलो करे तव्हांखे उहो करिणो आहे। हज़रत माज़ रज़ी अल्लाह ताला खे यमन में मोकिलियो जंहिंमहिल मोकिलण साथ जंहिंमहिल तयारु था कनि कैफ़ तक़ज़ी या माज़ पुट फ़ैसिला कीअं कंदे जैसे अक़ज़ी बि किताबिल्लाह साईं किताबुल्लाह सां कलामुल्लाह सां जेको मसइलो आयो कलामुल्लाह सां फ़ैसिलो कंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन लम तजिद फी किताबिल्लाह जे किताबुल्लाह में तूं का ॻाल्हि न लही त पोइ माना नबी सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झनि पिया के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके मां रखूं किताबुल्लाह में न लभंदियूं। अक़ज़ी बि सुन्नत रसूलुल्लाह साईं जे किताबुल्लाह में न लधुमि त सुन्नत रसूलुल्लाह तव्हांखे ॾिठो हूंदुमि जीअं उहो केस आयो हूंदो जीअं तव्हां फ़ैसिलो कयो हूंदो उहो ई कंदुमि। फरमायो भई लम तजिद फी सुन्नत रसूलुल्लाह भला जे रसूलुल्लाह जी सुन्नत में बि तोखे उहो मसइलो न लभे त पोइ अहिड़ो केस तुंहिंजे साम्हूं हुज़ूर अलैहिस्सलाम जे कचहरी में बि न आयो हुजे त पोइ जैसे अजतहिदु बिराई वला आलू साईं मां इज्तिहाद कंदुमि सोचींदुमि कोताही न कंदुमि पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिश कंदुमि त मां सही ॻाल्हि कयां सोचे करे मां फतवा ॾींदुमि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत माज़ जे सीने ते हथ घुमायो ऐं ठपकी ॾिनो ज़रब सदरहू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनजे सीने ते हथ हयो फरमायो अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी वफ़क़ रसूलुल्लाह लिमा यरज़ा बिही रसूलुल्लाह फरमायो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो हम्द अल्लाह जो शुक्र आहे जंहिं पंहिंजे रसूल जे क़ासिद खे उहा तौफ़ीक़ ॾिनी जेका रसूलुल्लाह खे वणी वई। इज्तिहाद जी ॻाल्हि ॿुधी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनजे सीने खे ठपकी ॾियनि था पिया ऐं शाबाश ॾियनि था पिया अल्लाह जो शुक्र अदा था कनि पिया। हाणे जे हे इज्तिहाद कंदो हे फ़ैसिलो कंदो हो मञींदा न मुजतहिद जे बणजण ते मुजतहिद जे मञण ते रसूलुल्लाह साईं त ख़ुशि था थियनि जंहिं ते रसूल पाक ख़ुशि थो थिए जेको हुन ते नाख़ुशि थिए उहो पंहिंजो हाल पाण सुञाणे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं साईं जन जे ज़िंदगी में जेके माण्हू कलमो पढ़ंदा हुआ दुनिया में उन्हनि में हिकिड़ा उहे हुआ जेके साईं वटि हुया उहे हर ॻाल्हि साईं खां पुछंदा उन्हनि खे तकलीद जी ज़रूरत कान हुई कंहिं ॿिए खां पुछण जी ज़रूरत कान हुई। जेके माण्हू परे हुआ उहे ॿ क़िस्म हुआ हिकिड़ा उहे हुआ जेके दीन जा फ़क़ीह समझदार उन्हनि खे अॻवान करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि खे हुकुम ॾेई छॾियो त हिननि जी ॻाल्हि मञियो। हिकिड़ा हुज़ूर वटि दीन सिखी करे होॾे विया ऐं ॿिया उन्हनि खां पुछी करे अमल करण वारा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जेके हुआ उहे साईं जन खां पुछंदा हुआ जेके साम्हूं न हुआ उन्हनि मां हिकिड़ा मुजतहिद हुआ ॿिया मुक़लिद हुआ। ॻाल्हि सम्झो था जंहिं महिल साईं जन हिन जहान मूं रवाना थी विया हाणे रुगो इहो वञी रहियो या मुजतहिद हूंदो या मुक़लिद हूंदो उमती बस या पाण खे दलाइल जी मालूमात हूंदसि या दलाइल वारे जी ॻाल्हि मञींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम जी तरबियत फरमाई आहे हिकिड़ा दीन जा ॼाणूगर वॾा ऐं ॿिया वरी उन्हनि जी ॻाल्हि मञण वारा। फरमायो इन्नी ला अदरी मा बक़ाई फीकुम फ़क़्तदू बिल्लज़ैन मिन बादी अबी बकर व उमर। इन्नी ला अदरी मा बक़ाई फीकुम मां कोन थो ॼाणा केतिरो बका मुंहिंजो तव्हां में केतिरो हाणे रहणु थींदो। पोइ साईं छा हुकुम आहे
फरमायूं फ़क़्तदू बिल्लज़ैनि मिन बादी अबी बकर व उमर, पोइ मूंखां पोइ तव्हां ॿिनि जवान अबू बकर ऐं उमर जी इक़्तिदा कजो, इन्हनि जे कढ लॻिजो। बाबा जी इहे ॻाल्हि ॿुधाईंदा अलाह जे रसूल जी, उहा त कोई बि ॿुधाए मञणी आहे। आहे त क़ुर जी त कोई बि ॿुधाए मञबी, हदीस पाक सुन्नत रसूल जी को बि ॿुधाए मञबी। हिननि लाइ जो साईं जन ख़ासि हुकुम था फरमाइनि, छो माना हे ग़लति ॻाल्हि कंदा ई न, जीअं चवनि तीअं कजो तव्हां सही रहंदो। जे ईअं चऊं त हे जेका अलाह जी ॻाल्हि ॿुधाइनि उहा मञिजो, जेका रसूलुल्लाह जी ॻाल्हि ॿुधाइनि उहा मञिजो, त पोइ हिननि जे तख़सीस जी कहिड़ी ज़रूरत आहे? उहा त जेको ॿुधाए मञबी। सम्झो था अलाए कोन्हे? आयत त जेको ॿुधाए मञबी, हदीस त जेको ॿुधाए, कूड़ो न हुजे मञबी, हुजे वाकई आहे त हुजे वाकई हदीस मञबी। पोइ हिननि ॿिनि जी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी? ख़ासि ॻाल्हि इहा आहे त आयत ॿुधाइनि, हदीस ॿुधाइनि, उहा पंहिंजी जाइ ते, पर जेको हुकुम कनि उहो मञिजो। हिननि खे चूं चूं न कजो, छो छा लाइ न पुछिजो। अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन तमस्सकू बिहा व अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़। अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन, काबू कजो, चुंबड़ी पइजो मुंहिंजे सुन्नत खे, व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन, ऐं खुलफाए राशिदीन जे सुन्नत खे जेके हिदायत वारा आहिनि उन्हनि खे चुंबड़ी पइजो। जे उन्हनि जी सुनत साॻी आहे त पोइ धार नाले खणण जो ज़रूरु कहिड़ो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अजायो नथो थी सघे। अलैकुम बिसुन्नती, तव्हांजे मथां लाज़िम आहे, काबू कजो मुंहिंजी सुनत खे, व सुन्नतिल खुलफाए राशिदीन, ऐं खुलफाए राशिदीन जे सुनत खे लाज़िम कजो। माना मुंहिंजी सुनत बि सुनत आहे त खुलफाए राशिदीन जो तरीक़ो बि सुनत आहे। खुलफाए राशिदीन जो तरीक़ो बि सम्झो था। अहले सुन्नत जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे सुन्नत सम्झंदा आहिनि, तीअं हुज़ूर जे असहाब ख़ुसूसन खुलफाए राशिदीन जे तरीक़े खे सुन्नत सम्झंदा आहिनि, हुनखे बि क़बूल कंदा आहिनि, हिनखे बि क़बूल कंदा आहिनि। छो त मुहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी भारत कई, जिन खे अल्लाह चूंडे करे मुहम्मद पाक जी नियाबत खिलाफ़त नसीब फरमाई, उहे हुज़ूर अलैहिस्सलाम जा मुखालिफ़ नथा थी सघनि, उहे बिदअत नथा सेखारे सघनि। जो कुझु सेखारींदा दीन हूंदो, जेका ॻाल्हि सेखारींदा हुज़ूर जो तरीक़ो हूंदो, सुन्नत हूंदी। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़त्ह व रअयत अन्नास यदखुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फिरहु इन्नहु कान तव्वाबा। मुहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंमहिल अल्लाह जी मदद आई, फतह आई, रअयत अन्नास, तूं पाण ॾिसी अखियुनि सां, तूं पाण ॾिठो माण्हुनि खे, यदखुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा, अल्लाह जे दीन में दाख़िल था थियनि, फ़ौजुनि जूं फ़ौजूं दीन में दाख़िल थी विया। तूं पाण ॾिठो, जिन खे नबी से अखियुनि सां ॾिसे दीन में दाख़िल थी विया, उहे केरु बणिया? जिन खे नबी से पाण ॾिठो दीन में दाख़िल थींदे, उहे केरु बणिया? रअयत अन्नास यदखुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा, फ़ौजुनि जूं फ़ौजूं दीन में दाख़िल थिया। या अय्युहल्लज़ीन आमनू, वो ईमान वारो, उदखुलू फ़ी सिल्मि काफ़ा, तव्हां इस्लाम में दाख़िल थियो, तव्हां इस्लाम में दाख़िल थियो, जेके कलमो पढ़ो था थियो इस्लाम में दाख़िल। हुननि जे लाइ गवाही ॾिनी, यदखुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा, उहे दीन में दाख़िल थिया। मुहम्मद पाक तो पाण अखियुनि सां ॾिठो। फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फिरहु इन्नहु कान तव्वाबा, सोना तूं तस्बीह कर, हमद कर, शुक्र कर अल्लाह जो, शुक्र कर अल्लाह जो। चरियो पियो चए तेसीं दीन में दाख़िल थिया, पोइ अलाए कलमो दिलि सां पढ़ियूं अलाए न, मुंहिंजो जे दिलि सां न पढ़ियूं त थियो मुनाफ़िक़, खोटो, ईअं न। अल्लाह तो फरमाए फसब्बिह बिहम्दि रब्बिका,
रब जो हमद कर, हे दीन में दाख़िल थिया थी शुक्र कर, सच्चा मुसलमान ॾिना थमाए शुक्र कर, के चएसि पियो खोटा खोटा ॾिना थमाए शुक्र कर, मुनाफ़िक़ ॾिना थमाए शुक्र कर, बेवफ़ा ॾिना थमाए शुक्र कर। हाँ शुक्र छा ते? सचनि ते कि न कूड़नि ते, वफ़ादारनि ते कि न बेवफ़ानि ते, हाँ मोमिननि ते कि न मुनाफ़िक़नि ते? फसब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फिरहु। अल्लाह जो इहो हुकुम फरमाइण त हम्द कर, तस्बीह कर, इस्तिग़फ़ार कर, शुक्र कर, थोरो मञ अल्लाह जो हे जो हिन दीन में दाख़िल करे न थमाए। इहा ॻाल्हि ॿुधाए थी पई त फ़ौजुनि जूं फ़ौजूं जेके दीन में दाख़िल थिया से पक्का थिया, जीअं ज़ाहिर में थिया तीअं दिलऊं थिया। दीन में दाख़िल थिया, तवज्जो रहे, दीन में दाख़िल थिया, दीन में दाख़िल थिया। हाँ दीन में किन दीन जे भरिसां अची बीठा? हाँ दीन में दाख़िल थिया। अब्बा जी दीन में दाख़िल थिया त हाणे इन्हनि जे चौधारी दीन आहे। हाणे हिननि जे अॻियों दीन आहे, पुठियों दीन आहे, मथों दीन आहे, हेठियों दीन आहे, हेॾों दीन आहे, हेॾों दीन आहे, सॼे खॿे अॻियां पुठियां हेठां मथां। सहाबा खे जाॾों काॾों दीन आहे, बेदीनी सहाबीअ खे न लॻंदी। सहाबी जंहिं शइ खे बतौर दीन पेश करे उहा वाक़ई दीन आहे, उहा बेदीनी न हूंदी, छो त दीन में पूरा दाख़िल थिया। सम्झो था ॻाल्हि खे? बिदत बेदीनी आहे कि न दीन आहे? ॾाढा चओ बिदत बेदीनी आहे कि न दीन आहे? बिदत बेदीनी आहे, उहा सहाबा जे वेझो न ईंदी। जेका शइ सहाबा खां साबित आहे सा बिदत न आहे। सम्झो था ॻाल्हि? सहाबा किराम जंहिं शइ खे दीन जे तौर ते क़बूल फरमायो आहे उहा बिदत न आहे, छो त बिदत सहाबा जे वेझो न ईंदी। बिदत बेदीनी आहे, दीन में दाख़िल। तंहिंजे करे उहे माण्हू भुलियल आहिनि, बुरा आहिनि, जेके चवनि त सहाबा खां त साबित आहे पर बिदत आहे। उन्हनि जो खानो ख़राब आहे, बचो उन्हनि खां। सहाबा किराम जी इज़त ऐं अज़मत मुस्लमान खे हीअं मञणी आहे त जेको दीन अल्लाह जो आहे, जेको दीन रसूलुल्लाह जो आहे, उहो दीन सहाबा जो आहे। सहाबा वटां उहा शइ मिलंदी जेका रसूल पाक वारी हूंदी, रसूल पाक वटां उहा आई आहे जेका अल्लाह वारी। यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा, अल्लाह जे दीन में दाख़िल थिया, फ़ौजुनि जूं फ़ौजूं। हाणे हिते दीन जी निस्बत अल्लाह ॾिया, कंहिंजो दीन साईं? अल्लाह जो। फरमाया कुल या अय्युहन्नास इन कुंतुम फी शक्किन मिन दीनी फला अअबुदु अल्लज़ीना तअबुदून मिन दूनिल्लाह। चओ सोना या अय्युहन्नास, ऐ माण्हू इन कुंतुम फी शक्किन मिन दीनी, जे मुंहिंजे दीन जे मुतालिक़ शक में आहियो त ॿुधो, जिन खे तव्हां था पूॼो तन खे मां न पूॼींदोमांव। नबी साईं ईअं फरमाए इन कुंतुम फी शक्किन मिन दीनी, मुंहिंजे दीन मुतालिक़ जे करे शक में आहियो। नबी साईं खां हिते चवरायो वियो मुंहिंजो दीन, माना नबी साईं जो दीन। पंहिंजो साईं नबी साईं जो दीन। हुते चओ अल्लाह जो दीन, हिते चाहे नबी साईं जो दीन। ॿियो कि न साॻो? चओ साॻो न। नबी पाक अलैहिस्सलाम अल्लाह वटि आयो, नबी साईं ॾे त हाणे कंहिंजो थियो? नबी साईं जो। अल्लाह जो आहे ई आहे, अल्लाह वटि कसजी न वियो। अल्लाह पाक जल शानो अता फरमायो नबी साईं खे, हाणे इहो सदबो निस्बत कबी नबी पाक अलैहिस्सलाम ॾे, नबी साईं वारो दीन नबी पाक वटां इहो दीन आयो। नबी पाक अलैहिस्सलाम दीन आंदो, ॾिनऊं सहाबा खे, सेखारण वारो नबी पाक, सिखण वारा ॿुधाइण वारो नबी पाक, ॿुधण वारा हलाइण वारो नबी पाक, हलण वारा। हाणे नबी पाक अलैहिस्सलाम पहुचाइण वारो ऐं क़बूल करण वारा सहाबा।
हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी वेठी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे सेखारियो दीन, सहाबा किराम खे। अल्लाह ताला जल शानो इन दीन खे जंहिं महिल पूरो करे छॾियो, कामिल थियो, मुकम्मल थियो, अकमल थियो, फरमाई अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु अकमलतु लकुम पूरो करे छॾियो में तव्हांजे लाइ दीनकुम, तव्हांजे दीन खे। ईअं न फरमाई मां पंहिंजे दीन खे पूरो करे छॾियो, ईअं न फरमाई मां मोहम्मद पाक तुंहिंजे दीन खे पूरो करे छॾियो, बल्कि जमो जो सिगो ॻाल्हाए। उस्ताद शागिर्द सभु, मुर्शिद मुरीद सभु, इमाम जमायती सभु, अॻवान लश्करी सभु, मोहम्मद पाक ऐं सहाबी सभु तव्हां गॾिजी करे वेठा हो। उहो दीन जेको अल्लाह जो, उहो दीन जेको रसूलुल्लाह जो हाणे पहुतो आहे सहाबा किराम वटि। इहो तव्हां वारो दीन मां पूरो करे छॾियो, माना हाणे दीन कंहिंजो सहाबा जो, हाणे दीन कंहिंजो सहाबा जो। वरी सहाबा किराम बि हलन चलन, उन्हनि खे बि हुकूमत तव्हां ताबेदारी कयो खुलफाए राशिदीन जी, ईअं बाबा खलीफन जी। अल्लाह ताला अॻे ई ॻाल्हि साफ़ करे छॾी, वअदल्लाहु الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم وليمكنن لهم دينهم الذي ارتضى لهم وليبدلنهم من بعد خوفهم أمنا يعبدونني لا يشركون بي شيئا ومن كفر بعد ذلك فأولئك هم الفاسقون. وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض. अल्लाह जिन खे ख़लीफ़ो बणाईंदो, उन्हनि जी लयस्तख़लिफ़न्नहुम फिल अर्ज़। हिकिड़ो पियो चए साईं ख़लीफ़ो हिननि खे अलाह त कोन बणायो, शूरा बणायो, माण्हू न बणायो, अलाह त कोन बणायो। हिननि खे माण्हू न बणायो, अलाह त कोन बणायो। अल्लाह अकबर। मुंहिंजो भला अलाह कंहिंखे बणायो? अच्छा अलाह अलीअ खे, रसूलुल्लाह चयो न भई अलीअ खे। मुंहिंजो पोइ ज़ोर केरु थी वियो? जे तुंहिंजो चवणु ईअं आहे त अलाह बि बणायो अलीअ खे, रसूल पाक बि बणायो अलीअ खे, ॿियनि माण्हुनि बि बणायो अबू बकर खे, पोइ अलाह बि पंहिंजो ज़ोर लाथो, रसूल बि पंहिंजो ज़ोर लाथो, चइबो न पुॻा न, छो त ख़िलाफ़त आहे हुकूमत। ऐं अलाह जो वाइदो अहिड़ी ॾींदो मान जो मज़बूत थींदा, उन्हनि जो दीन मज़बूत थींदो, ख़ौफ़ ख़तरा सभु लही वेंदा। पोइ इहो वाइदो पूरो थियो न थियो? जे तूं थो चईं त अलाह ॾिनो अली साईं खे इहो मनसब, त पोइ उन खां त वियो खसिजी, उहा ॻाल्हि काॾे वई? त मज़बूत हूंदो उन्हनि जो दीन, ख़ौफ़ ख़तरा लही वेंदा, इहा ॻाल्हि पोइ काॾे वई? हो चरिया ईअं न चओ, हीअं चओ त हिननि खे अलाह जेके ख़लीफ़ा बणिया, अबू बकर हुजे, उमर हुजे, उस्मान हुजे, अली हुजे, इन्हनि खे ख़िलाफ़त अलाह ॾिनी। बाक़ी रिज़्क़ केरु ॾींदो आहे? अरे चओ रिज़्क़ केरु ॾींदो आहे? पोइ मिले ई खणी पघार जंहिंजे हथूं, पर ॾियण वारो केरु आहे? अलाह आहे। हो दोस्त जेकॾहिं चवई थो शूरा ॾिनी, त पोइ शूरा जे दिलि में विधो कंहिं, मुस्लमाननि जे दिलि में विधो कंहिं, मोमिननि जे दिलि में विधो कंहिं, दिलनि जो मालिक आहे केरु? नबी साईं फरमायो खणी अचो कागज़ कलम त लिखी ॾियांव। मता यतमन्ना मुतमन्निन वयक़ूल क़ाइलुन अना वला। मता को चवे, मता को सद करे, अचो त कागज़ कलम खणी अचो त लिखी ॾियांव। उदई ली अबा के वाखा के, आयशा सदकर पंहिंजे पीउ खे, पंहिंजे भाउ खे मां लिखी ॾियां। मता कंहिंखे तमन्ना थिए, मता कंहिंखे सद थिए, मता को चए अनम औला मां वधीक हक़दार आहियां, मता को चए हाउस में सर कयां।
थोरो सोचे फरमायो ठहियो भला छॾ या अल्लाह वल मोमिनून इल्ला अबा बकर अल्लाह कंहिं ॿिए खे अचण ई कोन ॾींदो मोमिन कंहिं ॿिए खे क़बूल ई कोन कंदा मुंहिंजे लिखण जो ज़रूरी कोन्हे को अल्लाह ताला ॼाणाए छॾियो या अल्लाह वल मोमिनून इल्ला अबा बकर अल्लाह बि इनकार थो करे मोमिन बि इनकार कंदा ॿिए कंहिंखे अचण ई कोन ॾींदा अल्लाह कंहिं ॿिए खे आणींदो ई कोन मुंहिंजे मेंबर ते मुंहिंजे मुसले ते अबू बकर जे हूंदे अल्लाह आणींदो ई कोन मोमिन सहंदा ई कोन तंहिंजे करे लिखण जो ज़रूरु आहे ई कोन मां यंबग़ी लिक़ौमिन फ़ीहिम अबू बकरन ऐं उम्महुम ग़ैरुहु मां पंहिंजे उम्मत खे ॾसे थो छॾियां पियो त जीअं मुंहिंजे हूंदे को नबी इमाम नथो थी सघे ईअं अबू बकर जे हूंदे ॿियो को इमाम उम्मती थी ई नथो सघे अब्बा न को वक़्त थी न को वक़्तु लॻो साईं जन हिन जहान मां रवाना थिया पुठियों हुज़ूर जो मुसलो सारी उम्मत गॾिजी करे अबू बकर सिद्दीक़ जे हवाले कीअं कयो जॾहिं चए थो त बहादुर बि अली साईं हो चए थो सखी बि अली साईं हो अबा पोइ माण्हू जेको ॾींदो वठंदो हूंदो उनखे वोट ॾींदा आहिनि न मुंहिंजे सखी बि अली साईं हो खाराईंदो पीआरींदो बि माण्हुनि खे अली साईं हो बहादुर बि अली साईं हो तुंहिंजे चवण मुताबिक़ सुहिणो बि सभिनी खां अली साईं हो भलारो ख़ुशि अख़लाक बि सभिनी खां अली साईं हो पोइ अबू बकर सिद्दीक़ खे सभिनी गॾिजी करे ख़िलाफ़त छो ॾिनी वरी चई थो अलाह बि अली साईं लाइ चयो नबी साईं बि अली साईं लाइ चयो पोइ आख़िर हेॾे कहिड़ी शइ छिके वई चरियो न थी अल्लाह ताला माहौल ठाहियो मोहम्मद पाक जी तरबियत जो असर हो क़ुर करीम जो असर हो दीन जो असर हो उम्मत ॾिसे पई त मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण अबू बकर खे हर मामले में अॻिते कयो आहे फ़ैसिलो अली मुर्तज़ा ॾेई छॾियो मंज़िल लज़ी युअख़िरुका फ़क़द क़द्दमक रसूलुल्लाह अबू बकर सुहारा तोखे पोइ ते केरु करे सघंदो जॾहिं मुस्तफ़ा पाण तोखे सभिनी खां अॻिते कयो केरु तोखे पोइ ते करे सघंदो सभु सम्झनि पिया जिते घणनि जी जाइ हुई मुस्तफ़ा घणनि खे साण वठी विया जिते हिक जी जाइ हुई मुस्तफ़ा अबू बकर खे वठी विया इन सोबत जो असर हो साईं जन जी सारी ज़िंदगीअ में रवैये जो असर हो सहाबा किराम ॾिसनि पिया उम्मत ॾिसे पई शागिर्द ॾिसनि पिया मुरीद ॾिसनि पिया त मुस्तफ़ा पाण जंहिंखे अॻिते कयो आहे असां बि हुनखे अॻिते कंदासीं इहो माहौल अलाह ठाहियो दिलियूं अलाह जे कब्ज़े में आहिनि अलाह ताला सभिनी जे दिलि में विधो रसूल पाक जी तरबियत में उन्हनि इहो सम्झो त अबू बकर हिन उम्मत जो अॻुवान अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीन अल महदीयीन तमस्सकू बिहा व अज़ू अलैहा बिन नवाजिज़ अर्ज़ कयो त खिलाफ़त मिली जन खे अल्लाह ताला उन्हनि जे नाले अॻु ई फरमाए छॾियो जन खे खिलाफ़त ॾींदुमि जन खे अल्लाह खिलाफ़त ॾींदो सूरत नूर 28 पारे मूं थो पढ़ाए وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم وليمكنن لهم دينهم جن کے لا خلافت ॾींदो न وليمكنن لهم دينهم اي الله تعالی ضرور मज़बूत कंदो उन्हनि जे लाइ उन्हनि वारे दीन खे दीनहुम उन्हनि जे दीन खे खलीफन वारे दीन खे सम्झो था ॻाल्हि खे अल्लाह ताला हिते दीन जी निस्बत खुलफाए राशिदीन लिखी कहने गई अल्लाह वारो दीन उहो रसूलुल्लाह वारो दीन उहो सहाबा वारो दीन उहो खुलफाए राशिदीन वारो दीन उहो वलयुमक्किनन लहुम दीनहुम सही भला उहो ॿियो आहे कि न उहो आहे जेको तोखे पसंदि आहे फरमाई अल्लाह ज़िरतज़ा लहुम उहो जेको अल्लाह खे पसंदि आहे उहो जेको अल्लाह खे पसंदि आहे फरमाई रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना अल्लाह खे पसंदि दीन कहिड़ो आहे इस्लाम
रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना, माना अल्लाह जो दीन इस्लाम, रसूलुल्लाह वारो दीन इस्लाम, सहाबा वारो दीन इस्लाम, जेको खुलफाए राशिदीन जे दौर में मज़बूत रहियो, नाफ़िज़ रहियो, उहो दीन इस्लाम आहे। बस इहा ॻाल्हि सम्झी छॾी। जेको खुलफाए राशिदीन जे दौर में मज़बूत रहियो, वला युमक्किनन्न लहुम दीनहुम अल्लज़ी इर्तज़ा लहुम, जेको खुलफाए राशिदीन जे दौर में मज़बूत रहियो, उहो दीन इस्लाम आहे, उहो अल्लाह जो पसंदीदा दीन आहे। सम्झो था ॻाल्हि खे? अबू बकर सिद्दीक़ खां वठी अली मुर्तज़ा ताईं जेको दीन मज़बूत रहियो, अबू बकर सिद्दीक़ जे दौर में जेका बांग आई, उमर उस्मान साईं जे दौर में जेका बांग आई, अली साईं जे दौर में साॻी ही कि न मटी? मज़बूत रही न? कलमो साॻियो रहियो कि न मटियो? तरावियूं साॻियूं रहियूं कि न मटियूं? पोइ इस्लाम त इहो आहे न जेको इन्हनि जे दौर में मज़बूत रहियो, जंहिंखे मज़बूती हिकु ॾींहं लाइ बि हासिल न थी, उहो इस्लाम कीअं? जेको कलमो अली साईं जे दौर में बि नबी साईं, अबू बकर साईं, उमर साईं, उस्मान साईं त पंहिंजी जाइ ते, पर अली साईं जे दौर हुकूमत में बि हिकिड़ो ॾींहुं बि कलमो जेको न पढ़ियो वियो हुजे, उहो इस्लाम कीअं हूंदो? जेका काबतुल्लाह त ठहियो, मस्जिद नबवी त ठहियो, पर जिते अली साईं इमाम हो, कूफे जी जामे मस्जिद, उते बि जेका बांग करे हिकिड़ी निमाज़ ते बि न आई हुजे, उहा बांग इस्लामी कीअं हूंदी? जेकॾहिं तरावियूं ग़लति हुजनि हा त पोइ अली साईं त घटि में घटि मटाए हा न अची। जे मुतो हुजे हा इस्लाम में त घटि में घटि अली साईं पंहिंजे हुकूमत में त आम मुते खाना खोलाए हा न। चइबो त इस्लाम निकाह वारो दीन आहे, मुते वारो न। सम्झो था ॻाल्हि खे? मुहम्मदी कलमे वारो आहे, ॿिनि हिसनि वारो कलमो जंहिंमें आहे। इस्लाम वारी बांग उहा आहे जंहिंमें अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह खां पोइ हया अल सलाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बुज़ुर्गो ऐं भाइरो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोबत लाइ जिन खे अल्लाह ताला चूंडियो हो, उन्हनि खे ॿियो कम ई कोन हो, उन्हनि सभु कुझु दीन ते क़ुर्बान करे छॾियो। तव्हांजे साम्हूं मां क़ुरान करीम खोलियो ऐं 21वें सिपारे जी पछाड़ी साम्हूं आई। उतो ॿ आयतूं मां दोस्तनि जे साम्हूं तिलावत कयमि, जंहिंमें इहा ॻाल्हि सम्झाई वई आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे संगत लाइ, हुजूर जे साथ लाइ जिन खे अल्लाह ताला चूंडायो, तन खे दुनिया जे ज़ेब ज़ीनत तूं, माल मिल्कियत तूं, दौलत तूं हथ खणाई, उन्हनि सभु कुझु दीन ते क़ुर्बान कयो आहे, अल्लाह जी रज़ा ते क़ुर्बान कयो आहे। ॿियो त ठहियो, पर 21वें सिपारे जी पछाड़ी आहे। अल्लाह ताला नबी साईं खे थो फरमाए, या अय्युहन नबिय्यु, ऐं नबी सुहारा कुल अज़वाज जेका पंहिंजे बीबियुनि खे चओ, या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाज जेका, ऐं नबी सुहारा पंहिंजे ज़ालुनि खे चओ, पंहिंजे बीबियुनि खे चओ, इन कुंतुन तुरिदनल हयात दुनिया व ज़ीनतहा। ज़ीनत जो लफ़्ज़ सम्झो, इन कुंतुन तुरिदनल हयात दुनिया, दुनिया सम्झो था, व ज़ीनतहा, जे दुनियावी हयाती खपेव, ज़ीनत सिंगार खपेव, फतआलैना उमतिअकुन्ना व उसर्रिहुकुन्ना सराहन जमीला। पोइ अचो, तव्हांखे थोरो घणो जेको ॾियणो आहे उहो ॾेई करे तव्हां मूं हथ कढां, पोइ मूं सां रही न सघंदव। पंहिंजे ज़ालुनि खे नबी साईं सॾे विहारे इहा ॻाल्हि करे न, जे दुनिया जो ज़ेब ज़ीनत खपेव त मूं सां न रही सघंदव। बसि माली वले दुनिया, मुंहिंजो कहिड़ो कमु दुनिया सां।
जे दुनिया जी ठाह ठूह खपेव, ज़ेब ज़ीनत खपेव, सिंगार तूं खपेव, दुनिया जी फ़तआलैन वो अचो उमते कुन जोड़ो जोड़ो ॾियांव उसर कुन सराहन जमीला सुठे नमूने सां तव्हां मूं हथ कढां छॾे ॾियांव। وَإِن كُنتُنَّ تُرِدْنَ اللَّهَ وَرَسُولَهُ وَالدَّارَ الْآخِرَةَ فَإِنَّ اللَّهَ أَعَدَّ لِلْمُحْسِنَاتِ مِنكُنَّ أَجْرًا عَظِيمًا। ऐं जेकॾहिं अलाह घुर्जेव, अलाह जो रसूल घुर्जेव, आख़िरत वारो घर घुर्जेव, त पोइ अलाह ताला तव्हां भलारनि जे लाइ अजर अज़ीम तयारु करे रखियो आहे। जेकॾहिं नबी पाक सां रहणो अथव त पोइ आख़िरत ते नज़र रखो, जन्नत जो आसरो रखो, अलाह जी रज़ा जो आसरो रखो। बाक़ी दुनिया वारे ज़ेब ज़ीनत तूं सिंगार तूं माल दौलत तूं हथ खणो। इहो अल्लाह ताला नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फरमायो त पंहिंजी बीबियुनि खे ईअं चओ। मौलवी साहब तव्हां बि आसरो न ॾियो त सभई सिंगार कराईंदोमांइ। जे वरसतुल अंबिया हो त पोइ नाज़ पूरा करे न सघंदव, साफ़ ॻाल्हि कयो त पोइ आख़िरत जे आसरे ते रही त रहो, भलारी न त का ॿी ॻाल्हि कर। इहो सबबु आहे तव्हां असां मिलनी जे लाइ। आओ पंहिंजे आल अयाल जी ख़िदमत करियो, उन्हनि खे सुखियो रखो, पर दुनिया जी ठाह टूह ज़ेब ज़ीनत जी हद ई कान्हे, पूरा न पवंदो। वालियूं पराई त पनड़ा खपंदा, पनड़ा विया त टाप खपंदा, टापा आया त एरिंग खपंदा, एरिंग जो हस खपंदो। अलाए मां त पुराणा नाला थो खणा, हाणे त अलाए छा छा थी वियो आहे, असांखे त नाला ई कोन था अचनि। मुंहिंजा दोस्त अर्ज़ कयो त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ जे लाइ, हुज़ूर सां गॾु रहण जे लाइ, हुज़ूर जे माइयत जे लाइ दुनिया जे ज़ेब ज़ीनत तूं हथ खणायो। हा उहो जेको मिलियो अलाह ॾांहुं आयो नसीबनि में त ठीकु आहे, पर असुल कमु दीन जो आहे, असुल कमु दीन जो आहे। मुंहिंजा दोस्तो मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत जो असर इहो। भला जे अबू बकर सिद्दीक़ ज़ोरी हुकूमत ते कब्ज़ो कयो त पोइ कारखाना कहिड़ा ठाराई, बाग कहिड़ा हणाई, धन दौलत गॾु कहिड़ो कई, पाण खां पोइ हुकूमत कहिड़ो पंहिंजे पुट खे ॾिनी वियो। आहे त ईअं न त वक़्त जो ख़लीफ़ो आहे, वक़्त जो हाकिम आहे, दुनिया ॾके थी हुनजे नाले खां। हिन हूंदे बि पाण सुबुह जो बाज़ार में निकिरी थो अचे, अंगोछा पोतरा कूड़े ते रखी करे निकिरी थो अचे त अचो बाबा कंहिंखे वठिणो हुजे वठो, हे विकिणी करे मां पंहिंजो गुज़ारो कंदुमि। साहब इकराम गॾिजी करे अर्ज़ था कनि अबू बकर सिद्दीक़ खे त सुहिणा इहो छा था कयो तव्हां, हे मुस्लमाननि जा मामलात हे हो सॼा केरु संभालींदो? तव्हां बाज़ार में जो विकिणींदा वठो पोतड़ा पोइ कपिड़ा त पोइ हे मामला केरु संभालींदो? तव्हां वेहो, बैतुल माल मां तव्हांजी पघार मुक़ररु कजे, उहा तव्हां खणो ऐं तव्हां मुस्लमाननि जा मामलात संभालियो, तव्हां वापार न कयो। पघार मुक़ररु थिए थी, पघार मुक़ररु थिए थी। छा थियो? हिकिड़े ॾींहुं हलवो चाढ़े करे घर वारी अची साम्हूं रखियो, चई हे काॾूं आयो? चई जेको रोज़ानो पघार चाहो गुज़र सफ़र, जेको गुज़र सफ़र मिलंदो उन मां थोरो थोरो बचाए रखियुमि पे, ॿ टे दाणा लपड़ी लपड़ी बचायमि पे, उन में जो एतिरो थी वियो घणनि ॾींहंनि में गॾिजी करे जो अॼु हेठां आई। अच्छा, तंहिंजी माना इहो ज़रूरत खां वधीक पिया आयो। उहा देगड़ी खणी वञी बैतुल माल जे दारो खे ॾिनई, हे वटि बाबा ग़रीबनि में विराए छॾ, अॻिते हेतिरो मुंहिंजे पघार में घटाए छॾ। जे मिल्कियत लाइ दौलत लाइ कब्ज़ा आहे त उहे कुझु कनि था न पंहिंजे लाइ। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दाबे वारो जवान बि आहे,
दुनिया जेको ड्रिजे थी उन वक़्त ड्रिजे पई पर 1400 साल हिन जहान मूं वए थी रस अञा उमर फारूक जो नालो बर्दाश्त नथो थिए किथे लिखियो पियो हुजे त बेईमान हेठो लंघी नथो सघे अञा हेॾो दाबो आहे जंहिं जवान जो केरु पुछे था पर कहिड़ी दौलत ठाही दुनिया ठाही पंहिंजे लाइ अॻ में मखियल मानी खाईंदो हो जंहिं महिल ख़िलाफ़त चाहियो चए अदा मुंहिंजी हाणे मानी मखियल ख़तम आहे जैतून जे तेल सां मानी मखबी ते बाबा हाणे ख़तम आहे जमन जी मानी अणछड़े अटे जी सुकी खाए बि जे मखियल मानी सॼी रही त खे नथी मिली सघे त मां न खाईंदुमि धन दौलत तो आसरो खणायो वियो दुनिया जी ज़ेब ज़ीनत तो आसरो खणायो वियो उहे दीन लाइ वक़ुफ़ थी विया पोइ छो न दीन उन्हनि जो हुजे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्ग ऐं भाइरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके रब पाक चूंडे करे साथी ॾिना अल्लाह जी चूंड ग़लत नथी थी सघे मुस्तफ़ा जी तरबियत ग़लत नथी थी सघे उहे वाकई हीरा हा उहे वाकई हीरा हा उहे वाकई हीरा हाणे असांखे चूंडणा न आहिनि चूंडियल उहे आहिनि असांखे उन्हनि जी ताबेदारी करणी आहे असांखे हाणे किस्मती न खपे जो वेठी वेही करे ॾिसूं त साहब मूं केरु सही आहे केरु ग़लति आहे असांखे ताबेदारी खपे अल्लाह ताला जल शानो अवां सां सभिनी खे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत संगत जे क़दुर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं सहाबा किराम जी नबी पाक अलैहिस्सलाम जी सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेको रस्तो हिन जहान में सुन्नत सरबो आहे क़यामत में हुन जो नालो जन्नत हेठि तक जन्नत ॾे थो वञे अल्लाह ताला जल शानो अवां सां मिड़नी खे शाल जन्नत वारे रस्ते ते सुन्नत वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हिननि दोस्तनि पुछियो आहे छा इहा ॻाल्हि सही आहे त तरावियूं हज़रत उमर जे दौर खां शुरू थियूं आहिनि मां पहिरियों ॻाल्हि करे छॾी जे ईअं हुजे हा तब दीन सम्झो था ॻाल्हि जे ईअं हुजे हा तब दीन हो छो त ख़लीफ़ राशिद जो कमु बिदत नथो थी सघे उहो सुन्नत आहे पर नबी पाक अलैहिस्सलाम जन खां तरावियूं 20 खां घटि साबित आहिनि हाणे ॿियनि जे लेखे को सुवाल आयो आहे कि चढ़िया दोस्त मुंहिंजा मीरापुर लिखंदा साईं अहिड़ो जलसो मीरापुर में पइजी वियो अलाह तो फिक्र ईंदो आहे ॻोठ ॻोठ में कंदासीं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना कलाम जरूर ॿुधंदा 27 मई